अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा धरती टीवी न्यूज़ हमारे जो सब खां पहिरीं शामिल कंदासीं वक़्त जूं हेडलाइंस। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी गडियल क़ौमुनि जे हेड क्वार्टर पहुची वियो। एजी सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी मुलाक़ात दौरान आलमी अॻुवान आॾो पाकिस्तान जो मौक़िफ़ पेश कयो। परडेही वज़ीर गडियल क़ौमुनि जे जनरल असेंबली जे सदर अब्दुल्ला शाहिद सां पिणु अहम मुलाक़ात कंदो। फूड सिक्योरिटी कॉन्फ्रेंस में बि शरीक थींदो। वज़ारती सतह जी कॉन्फ्रेंस जी कार्रवाई गडियल क़ौमुनि जी सरकारी वेबसाइट ते लाइव नशर कई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी अमरीकी ऐं इटली जे परडेही वज़ीरनि सां पिणु मुलाक़ात मुरत। बलोचिस्तान के वडे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़नेस जो खिलाफ बेइतमादी रिथ जमा। पीटीआई अगवान यार मोहम्मद रिंद अगूणे वडे वज़ीर जाम कमाल खान ऐं ज़हूर बुलेदी 14 मेंबरनि जी सहीअनि सां बेइतमादी रिथ सूबाई असेंबली सेक्रेटरीट में जमा कराई। यार मोहम्मद रिंद जो चवणु आहे त बेइतमादी रिथ लाइ वटन नंबर पूरा आहिनि। समूरियुनि जमायतुनि सां मुशावरत करे नओं वॾो वज़ीर नामज़द कंदा। बलोचिस्तान के इलाके तुर्बत में औरत संदस साथी BLA मजीद ब्रिगेड के मेंबर गिरफ्तार। बलोचिस्तान हुकूमत के तर्जमान फरहन अजीम शाह जो चवणु है गिरफ्तार जवाबदारन के कब्जे में खुदकश जैकेट क्लाशनकोफ और बारूदी मवाद हथ कयो वियो आहे। गिरफ्तार औरत नूरजहान जांच दौरान इंकशाफ किया है अफगानिस्तान में मारिजी वियल दहशतगर्द असलम उर्फ अछो की ज़ाल यास्मीन आपघाती बमबार तैयार कर रही है। वज़ीर अज़म शहबाज शरीफ तरफा वडे वज़ीर मुराद अली शाह के पानी चोरी ते इरसा खिलाफ कार्रवाई की खातिरी। वज़ीर अज़म सां वडे वज़ीर मुराद अली शाह की इस्लामाबाद में अहम मुलाकात। पानी चोरी अमुनमान तरक्याती रिथाइण बाबत ब्रीफिंग। वज़ीर अज़म ऐं वडे वज़ीर पारां सूबे की तरक्की लाइ गॾिजी कम करण ते इतफ़ाक़। वज़ीर अज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त पानी चोरी की शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। कराची में अमुनमान के ख़राब करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। पंजाब पारां छॾियल पानी 10 ॾींहनि बाद सिंध में दाख़िल थियण शुरू। सिंध के टिनी बैराजन ते पानी की खोट बरक़रार। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुडू सखर और कोटड़ी बैराज ते पानी की सतह में वाध शुरू। गुडू बैराज ते पानी खोट 80 और सखर बैराज 38 और कोटड़ी बैराज ते पानी खोट 59% बरक़रार। पानी में वाधो बावजूद गुडू बैराज में निकंदड़ बेगारी और रेणी कैनाल बंद। सखर बैराज में निकंदड़ राइस कैनाल और दादू कैनाल में पानी न छॾियो वियो। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीकी दौरो। अमरीका पाकिस्तानी मैशत के नए सर तामीर लाइ मुकम्मल सहकार की खातिरी कराए छड़ी। अमरीकी परडेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन और पाकिस्तान के परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की वन-ऑन-वन मुलाक़ात। अमरीकी परडेही खाते जो चवणु आहे त अमरीका खुशहाल और मुस्तहकम पाकिस्तान की तामीर लाइ सीड़पकारी और वापारी मौक़ा वधाइण जी तरीक़नि ते बतरफ़े तौर कम जारी रखंदो। अमरीका पाकिस्तान लाइ बैन अल-क़वामी मालियाती फंड IMF सां जारी ॻाल्हियुनि जी बि आजियां करे थो। PTI चेयरमैन इमरान खान जुमे ते लाख मार्च की तारीख़ ॾियण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त मौजूदा हुकूमत अमरीकी साज़िश ते वजूद में आई और पाकिस्तान के हक़ीक़ी आज़ादी की तहरीक में वकील संदसि साथ ॾियनि। ग़ुलामी ना मंजूर, पाकिस्तान के खुद मुख्तियार और गैरतमंद कौम बनाइणो आहे। ईंदड़ वफ़ाक़ी बजट में गाड़ियों, इम्पोर्टेड मोबाइल फोन्स और घरेलू सामान महंगो करण जी तैयारियों। ज़रीन मूजिब IMF के सख्त शर्तन तहत हुकूमत ईंदड़ माली साल 2022-23 बजट में FBR 1000 CC का वटियन गाड़ियन ते रेगुलेटरी ड्यूटी में 100% वाध की तजवीज़ ॾेई छॾी।
घरेलू सामान जे इम्पोर्टेड शयुनि ते ड्यूटी 50% वधाइण जी तजवीज़। कॉस्मेटिक्स जो सामान भी महांगो थींदो। इमरान खान के अकिल जी ॻाल्हि देर सां सम्झ में आई, उन करे खेसि कढियो वियो। खेसि अकिल अची वञे हा त अधु राति जो अदालत जा दरवाज़ा न खोलिया वञनि हा। सुद समां वरी वफ़ाक़ी वधी मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान साहब खे अकिल जी ॻाल्हि सम्झ में अचे वञे हा त अखियूं बंदि करे मुआहिदनि ते सयूं न करे हा ऐं नई मैशियत तबाह, रोज़गार ख़तम ऐं तारीख़ी महांगाई सबबि अवाम जो साह बंदि थी विया। सिंध सरकार पारां पौरियतनि खे मज़दूर कार्ड जारी करण जो ऐलान। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त हाणे पौरियतनि जा ॿार बि तालीम कराए सघंदा। जदीद तरीक़े सां मज़दूर कार्ड आंदो वियो आहे। स्मार्ट कार्ड रखंदड़ पौरियतनि खे ई मज़दूर कार्ड जारी कया वेंदा, जंहिंखे ATM तौर बि इस्तेमालु करे सघिबो। सिंध में हिन वक़्तु 6 लख रजिस्टर्ड पौरियत आहिनि। पौरियतनि लाइ मज़दूर कार्ड इनक़लाबी मनसूबो आहे। नादरा ऐं सोशल सिक्योरिटी सां गॾु 1 अरब रुपयनि जो मनसूबो आहे। नादरा सां मुआहिदो कयो आहे। नादरा प्रोजेक्ट लाइ नवां माण्हू भर्ती कंदो ऐं पहिरीं मरहले में नादरा सां डेटा शेयर कई वई आहे। मुआहिदे तहत मज़दूर कार्ड ठाहे ॾियणु नादरा जी ज़िम्मेवारी आहे। IG सिंध मुश्ताक महर के उहिदे तां हटायो वियो। IG सिंध के एस्टेब्लिशमेंट डिवीज़न में रिपोर्ट करण जो नोटिफिकेशन जारी। सिंध सरकार पारां एडिशनल IG डॉक्टर कामरान फज़िल के IG सिंध जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि डॉक्टर कामरान फज़िल के 17 जुलाई ते संदसि रिटायरमेंट ताईं उहिदे ते कमु करण जी हिदायत कई वई। इम्कानी तौर ते मोहसिन भट्ट सिंध जो नओं IG मुक़ररु थींदो। ज़रियनि मूजिबि सिंध सरकार IG सिंध मुश्ताक महर जे कमु करण जे तरीक़ेकार खां ख़ुशि न हुई। पाकिस्तान ऐं कालादम तहरीक तालिबान पाकिस्तान विच में आरज़ी जंगबंदी ते इतफ़ाक़। अफ़गान तालिबान तर्जमान ज़बीहुल्लाह मुजाहिद मूजिबि पाकिस्तान ऐं पाबंदी मडियल TTP में ॻाल्हियूं क़ाबिल में थियूं आहिनि। इमारत इस्लामी अफ़गानिस्तान धुरियुनि सां रवादारी ऐं लचक जी ख़्वाहिश रखे थी। हुकूमत बलूचिस्तान जे गुम थियल माण्हुनि ते कमीशन जोड़ण जो अदालती हुकुम चैलेंज करे छॾियो। घरू वज़ारत पारां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट 28 अप्रैल ते शागिर्दनि जी दरख़्वास्त ते कमीशन जोड़ण जो हुकुम ॾिनो। अदालत कमीशन जोड़ींदे अख़्तियार औरांगिया। कमीशन एक्ट तहत सिर्फ़ हुकूमत ई कमीशन जोड़े सघे थी। गुम थियल माण्हुनि जो मामिलो अॻे ई क़ाइमु कमीशन में उमाणणु घुरिजे हा। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां ॾिनल हुकुम कालादम करार ॾेई छॾियो। कराची में लाहौर वञी शादी कंदड़ दुआ ज़हरा जे केस में अॻभराई। दुआ ज़हरा जो निकाह पढ़ाईंदड़ कारी गिरफ़्तार। पुलिस मूजिबि कारी ग़ुलाम मुस्तफ़ा हसन नीगरी जो बोगिस निकाह पढ़ायो। हैदराबाद सेंट्रल जेल में कैदी मथां पुलिस एहलकार क़तल। ज़रियनि मूजिबि उमिरि क़ैद जी सज़ा काटींदड़ कैदी मटियारी वासी पुलिस कांस्टेबल अब्दुल अज़ीज़ के चाकुनि जा वार करे क़तल करे छॾियो। वाक़े बाद मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल। ऐं बिरिया सिटी ऐं बरपास गैस्ट्रो जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। ॻोठ दीन मोहम्मद खरल में गैस्ट्रो में वरतल ॿारड़ो फ़ौत। मुख़्तलिफ़ ॻोठनि में केतिरा ई ॿारड़ा ऐं औरतूं मर्ज़ में मुब्तला।